थैंक यू थी थे साईं थोड़े जे बारे में तो माना घर वञी ॿुधाए वालेकुम दोस्तों असांजो इंतहाई नौजवान शाइर ऐं नातख़्वान मोहतरम अब्दुल रशीद अज़मी साहब अॼु तमामु सुठो आवाज़ रखंदड़ ऐं सुठो नात ख़ान मदा ख़ान मुझा ऐब अलाह लिकाया थी अड़ा करम किरोण वहाया थी गण कहिड़ा गणिया थोरा तुझा आहिन अणगणिया थोरा जंहिंजा जेके नातू तव्हां ॿुधंदव त तव्हांखे रूह खे राहत अची वेंदी सो मां चाहींदुसि त सोशल मीडिया ते जेके बि हिन जूं नातूं आहिनि उहे तव्हां गौर सां ॿुधो घणनि जा दिल बर हिते बि आहिनि ओ घणनि जा दिल बर हिते बि आहिनि असांजो दिल बर मदीने में आ असांजो दिल बर मदीने में आ उनखे फॉलो बि कयो ऐं शेयर बि कयो दोस्त ताईं त जीअं हिन जो टैलेंट हिन जो आवाज़ हिन जी ख़ूबसूरत शाइरी जेकी आहे उहा नातुनि जी सूरत में तव्हां ताईं पहुचे वेठो कर अली अली कंदो तुंहिंजी मौला भली वेठो कर अली अली कंदो तुंहिंजी मौला भली ऐं ही पाण जेकी आहे उन्हनि नातुनि जी शाइरी जेको पाण कंदो आहे सुठो आवाज़ रखंदड़ आहे ऐं बल्कि चइजे त पुराणो नात ख़्वान आहे सारी दुनिया मोहम्मद मथा सदके सदके सारी दुनिया मोहम्मद मथा सदके सदके ही ज़मीन फिदा आसमां सदके सदके हिन जे नातुनि खे ॿुधी करे महसूस बि थियो बल्कि सवाब बि हासिल कयो ऐं हिन जो जेको आवाज़ आहे माशाअल्लाह तमामु बहितरीनु आहे सो अब्दुल रशीद अज़मी जे लाइ मुंहिंजी दुआ आहे त अञा बि अलाह साईं हिन जे आवाज़ खे पुख़्तो ऐं सुरूर बख़्शींदड़ महसूस करे त बहितर खां बहितर सुठियूं खां सुठियूं जेके नात शरीफ़ आहिनि उहे असांखे ॿुधाए सघनि मुझे नबी जी आहे हर बात प्यारी प्यारी जही में हुजायो साबी आरात प्यारी प्यारी मुझे नबी जी आहे हर बात प्यारी प्यारी मुझे नबी जी आहे हर बात प्यारी